पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पारां गुलाम मुस्तफ़ा रिंद, अली अकबर मरी, रिजवान बरोही, अब्दुल हफीज़ जमाली, दिलमुराद जमाली, अख्तर राजपूत ऐं फ़याज़ हुसैन आराई जी अॻवानी में इलेक्शन करायो मुल्क बचायो जे उनवान हेठि रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदी प्रेस क्लब बांदी पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीडीएम हुकूमत मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। गाठेचोड़ महांगाई सबबि अवाम चक्की में पीसजी रहियो आहे। हुक्मरान करप्शन करे पंहिंजा घर भरण में पूरा आहिनि। इमरान खान उहो वाहिद लीडर आहे जंहिं पाकिस्तान खे करप्शन खां पाक करण जो नारो हयो आहे। हिननि वधीक चयो त हुकूमत इलेक्शन खां डिड़ी रही आहे त इलेक्शन थींदी त तहरीक इंसाफ वरी कामयाब थी हुकूमत कंदी। उन लाइ पीडीएम वारा इलेक्शन न पिया कराइनि। हुननि मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर ते इलेक्शन कराई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।